अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ॾिसी रहिया आहियो चार रेडियो न्यूज़। आहियां वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कंदा। यूसुफ रुंदजी कराची जे इलाइक़े क्यामाड़ीअ में ज़हरीले गैस सबबि फौत जो अंगु छह थी वियो, जॾहिं त वधीक 4 ॼणा बेहोश थी विया। कस्टम्स हाउस में वधीक 4 ॼणनि जी तबियत ख़राब थी वई, जंहिं बैदि कस्टम हाउस खे बंदि कयो वियो, जॾहिं त PNAC खे बि बंदि कयो वियो आहे। ज़ियाउद्दीन हॉस्पिटल जे तर्जुमान मूजिबि मजमूई तौर ते 125 ॼणनि खे अस्पताल में दाख़िल कयो वियो, जिन में अक्सरियत ॿारनि जी आहे। ज़हरीले गैस पखिजण सबबि 2 औरतुनि समेत 6 फौतुनि जा मण वारसनि हवाले कया विया आहिनि। पुलिस वाक़े में 4 ॼणनि जे फौत थियण जी तस्दीक कई आहे। SSP मुक़द्दस हैदर मूजिबि केमिकल सां भरियल जहाज़ खुलण जी तस्दीक न थी आहे। पोर्ट ऐं शिपिंग वारे वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी मूजिबि वाक़े जी जांच लाइ कमेटी जोड़ी वई आहे। ॿिए तरफ़ सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह वाक़े जो नोटिस वठंदे कमिश्नर खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। HR रेडियो न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR रेडियो न्यूज़।